अॼु सोजर तोसां मिलण आयो हुयो ऐं मच्छी बि ॾेई वियो। ए सोजर खे चईं त राति जी मानी असां सां खिया ऐं का सलाह सोली कयो आहे। पाण चई वियो त अॼु राति हिते अची मानी खाईंदो। इहो त ठीकु आहे, पर अलाह ने वारनि मां को आयो वियो न को। आऊं चवां पई त पाण हली उन्हनि खां को हाल अहवाल वठी अचूं। ये लॻे थो त अलाह ने के उते को सुठो दर जुड़ी वियो आहे। आऊं बि चवां थी वञी हाजी साहब सां मिल, मन को कंहिं फार्म ते रखी छॾे तोखे बि। हाणे पाण वटि बि खाइण जे लाइ कुझु की न रहियो आहे। राणी, भले असां बुख मरी वञूं, पर मां हिन समंदर जी कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि। राणी, हिन समंदर सां ऐं हिन ॿिटिन सां ऐं हिन तड़ सां, हिन ॻोठ सां, हिन धरती सां मुंहिंजे माणक जी यादूं पुरियल आहिनि। पर जे बुख मुआसीं पोइ वारी खींदुसि, पर ही समंदर, ही ॻोठ, ही तड़, ही माणक जी यादूं मां कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि। अगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी भुख जा वेला। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। वालेकुम अस्सलाम। बोला खैर तो हो ना बा। अब इतनी देर किथे में तू है? हाजी साहब अल्लाह ने जे पुठिया हुयसि। ओयो अल्लाह ने छा तो चे बोला? हाजी साहब ॿियो टियों दफ़ो वियो आहियां, अञा पियो सोचे, पर मूं बि अहिड़ियूं सुणायूं थमांसि जो मथो चकराइजी वियो अथसि। कुछ चुप कर, पर उनके राज़ी कर। राजा मुझो सुख पिटाए छॾियो आहे। साईं, अल्लाह ने खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। ॾिसजो छा मां तव्हां वटि अची ठका कींदो? बोला पर मोती छॾ, इन ॻाल्हि जी ख़बर ॿियो कंहिंखे बि न पवे। ऐं हा, हुनखे चइजे त घर में उनखां सवाइ ॿियो को बि न वञे। सम्झे पियो न मुंहिंजी ॻाल्हि खे? बोला हाजी साहब अल्लाह हिन खे सभु कुझु सम्झाए छॾींदुसि। अव्हां शादी कंदो न, इहा सिर्फ़ु ख़बर मूंखे हूंदी, ॿियो कंहिंखे बि इहा ख़बर न हूंदी। सम्झी वियसि। बसि ईअं ई थींदो जीअं तो चयो आहे मूंखे। ठीकु आहे साईं, अव्हां हिन कम खां बेफ़िक्र थी वञो। मूंखे तो मां इहा ई उमेद आहे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।